अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त 5 नमाज़ूं फ़र्ज़ आहिनि ॾींहं राति में। हुन सवाल कयो हल अलैया गैरुहा, छा इन खां अलावा बि को नमाज जे मामले में मूं ते फ़र्ज़ नमाज आहे? त हुन में अल्फाज़ आहिनि, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ला इल्ला अन ततव्वा, इन खां अलावा का फ़र्ज़ न आहे, पर जे तूं पढ़णु चाहीं त उहे नफ़िली इबादत आहे। नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम, अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अज़ीज़ साथियों, एक अहम उन्वान ईमान जा शोबा, इन हवाले सां असांजी गुफ्तगू जारी आहे। गुज़िश्ता दर्स में असां नमाज जी फ़र्ज़ियत या अहमियत वाज़े कई। अॼु इंशाअल्लाह कुझु नवाफ़िल सुन्नत जे हवाले सां गुफ्तगू कंदासीं। सभ खां पहिरीं ॻाल्हि त इहा, नमाज जे हवाले सां जेका हक़ीक़ी फ़र्ज़ आहिनि उहे 5 आहिनि। वितर जे हवाले सां वाजिब ऐं फ़र्ज़ जो इख़्तिलाफ़ आहे, पर हक़ीक़त में उहो बि फ़र्ज़ ऐं वाजिब न आहे। सुन्नतूं नवाफ़िल नमाज सां मुतालिक़ या ॿिया जेके बि नवाफ़िल आहिनि, जंहिंमें सिज गिरहण जी नमाज़, चंड ग्रहण जी नमाज़ ऐं ॿियूं जेके बि नमाज़ूं, इशराक जी नमाज़, तहियतुल मस्जिद, तहियतुल वुज़ू, सभु नवाफ़िल में अचनि था। उन नवाफ़िल ते असां जे गुफ़्तगू कयूं त मौज़ू तवील थी वेंदो। असांजो मक़सदु आहे ईमान जा शोबा बयानु करणु। त इन हवाले सां मुख़्तसर ॻाल्हि इहा आहे त असां उन जो तज़किरो था कयूं जेके नमाज़ुनि सां गॾु मुतालिक़ सुन्नतूं आहिनि, जंहिंखे सुन्नत मुअक्किदा बि चयो वेंदो आहे, यानी जिन जी ताक़ीद अहादीस में मिले थी ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ते अमल कयो आहे। सही मुस्लिम जी हदीस आहे, सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा फरमाए थी, कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्ला अरबअन क़ब्ल ज़ुहरी व बअदहा रकातैन व बअदल मग़रिबि सिनतैन व बअदल इशाई रकातैन। ये बाब सलातुल मुसाफिरीन सही मुस्लिम में उन बाब जे तहत इहा हदीस आहे, जंहिंमें सैयदा आयशा वाज़े करे छॾियो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सुन्नतूं कहिड़े तरीक़े सां हूं। पाण 4 रकातूं ज़ुहर खां पहिरीं पढ़ियूं ऐं 2 रकातूं ज़ुहर खां बाद, 2 रकातूं मग़रिब खां बाद ऐं 2 रकातूं इशा खां बाद। इहा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नमाज़ नवाफ़िल ऐं 2 रकातूं क़ब्ल अल फ़ज्री, फ़ज्र नमाज खां पहिरीं। ये टोटल थियनि थियूं 12 रकातूं। ये सुन्नत मुअक्किदा आहिनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पाण पढ़ंदा हुआ इन्हनि खे ऐं इन जे बारे में अहादीस में फ़ज़ीलत मौजूदु आहे। एक हदीस जामे तिर्मिज़ी जी, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए, सैयदा उम्मे हबीबा रज़ी अल्लाह तआला अन्हा फरमाए थी, पाण फरमाए मन सल्ला फ़ी यौमि व लैलतिन सिनतै अशरत रकातन बुनिय लहू बैतुन फिल जन्नह। जेको शख़्स, औरत या मर्द 12 रकातूं ॾींहं ई राति में पढ़े थो सुन्नतूं, उन जे लाइ घर ठाहियो वेंदो जन्नत में। यानी डेली पढ़े, रोज़ाना पढ़े, ताक़ीद सां, पाबंदी सां, त रोज़ाना उन जे लाइ जन्नत में घर तयारु कयो वेंदो। इन जी वज़ाहत में उहा ई हदीस पेश कई वेंदी आहे जेका सैयदा आयशा जी मूं पहिरीं पढ़ी चुको आहियां ऐं सैयदा उम्मे हबीबा जी रिवायत उन जी दीगर जेके किताबुनि में इहा हदीस अचे थी, उन में वज़ाहत आहे। 12 रकातूं जेके आउं बयानु करे चुको आहियां, ज़ुहर खां पहिरीं 4, ज़ुहर खां पोइ 2, मग़रिब खां पोइ 2, इशा खां पोइ 2 रकातूं ऐं फ़ज्र खां पहिरीं 2 रकातूं। इहे 12 रकातूं इन्हनि जी फ़ज़ीलत इहा आहे त जन्नत में घर तयारु कयो वेंदो। हिकु सही मुस्लिम जी रिवायत आहे, उन में अल्फाज़ आहिनि कसरन, अल्लाह रब्बुल आलमीन उन जे लाइ जन्नत में महल तयारु थो करे। यानी सिर्फ़ु इहे 12 सुन्नतूं जंहिंजो ताल्लुक़ नमाज सां आहे, फ़र्ज़ नमाज सां, पहिरीं या बाद में पढ़णु,
उन्हनि जी एॾी वॾी फ़ज़ीलत आहे। ऐं बाक़ी जेके बि नवाफ़िल आहिनि उन्हनि जी पंहिंजी पंहिंजी जॻह ते वॾी फ़ज़ीलत आहे, वॾो मक़ाम आहे। कुझु माण्हू इन्हनि खे अहमियत न ॾींदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त फ़र्ज़ु त पढ़ियो अथऊं, सुनत न पढ़ीसूं त छा थी पियो, या को मामिलो थोरी आहे, गुनाह थोरी आहे। इहा हक़ीक़त आहे त गुनाह न आहे, पर इहो अमल, इहे वॾियूं नेकियूं आहिनि, वॾो अजर आहे इन्हनि जो। जहिड़ी तरह हदीस में अचे थो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जेॾी महिल फ़र्ज़ु नमाज़ में कमियूं कोताहियूं, ख़ुशू ख़ुज़ू वग़ैरह में जेके इंसान जो उते हूंदियूं क़यामत जे ॾींहुं, उन्हनि खे पूरो कयो वेंदो इन्हनि सुनतुनि ऐं नवाफ़िल सां। एॾी वॾी फ़ज़ीलत आहे। ऐं को माण्हू इन्हनि खे का अहमियत न ॾे त इंतिहाई बुरो कमु आहे, अगरचे गुनाह न आहे, छो जो गुनाह जी सही रिवायत नथी मिले का हदीस अहिड़ी जंहिंमें गुनाह हुजे या ज़रूरी वाजिबु हुजनि पढ़णु। जीअं त हदीस आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि हिकु शख़्स आयो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त 5 नमाज़ूं फ़र्ज़ु आहिनि ॾींहं राति में। हुन सवाल कयो, हल अलैया गैरुहा, छा इन खां अलावा बि को नमाज़ जे मामले में मूं ते फ़र्ज़ु नमाज़ आहे? त हुन में अल्फाज़ आहिनि, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, ला इल्ला अन ततव्वा, इन खां अलावा का फ़र्ज़ु न आहे, पर जे तूं पढ़णु चाहीं त उहे नफ़िली इबादत आहे, नफ़िली रकातूं सुन्नतूं थियूं पढ़ी सघींदो, पर फ़र्ज़ु सिर्फ़ु 5 आहिनि। जंहिंमां मालूम थियो फ़र्ज़ु त न आहे, पर नफ़िल नमाज़ जी अहमियत आहे, वॾो मक़ाम आहे, वॾी फ़ज़ीलत आहे। इन करे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाबंदी सां पढ़ंदा हुआ ऐं बिला वजह बिला उज़ुर कॾहिं ज़ाया न कंदा हुआ। ऐं सहाबा इकराम जो बि इहो ई अमल हो त नफ़िली नमाज़ खे बि अहमियत ॾिजे, सुन्नत मुअक्किदा खे बि अहमियत ॾिजे, नवाफ़िल पढ़जनि। ॿिया कई नवाफ़िल आहिनि, जीअं तहज्जुद आहे, राति जी नमाज़, उहो बि नफ़िल में अचे थो। ऐं वित्र खे वॾी अहमियत हासिलु आहे, वित्र बि नफ़िल में शुमारु थिए थो। फ़र्ज़ु नमाज़ खां पोइ जेका अहमियत आहे उहा राति जी नमाज़ जी आहे, फ़ज़ीलत बि राति जी नमाज़ जी आहे, तहज्जुद जी। ऐं आख़िर में वित्र, उन जी बि ताक़ीद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कई आहे, वित्र नमाज़ जी ताक़ीद। जहिड़ी तरह हदीस में अचे थो, सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु खे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त सुम्हण खां अॻे वित्र पढ़ी पोइ सुम्हंदो कर, यानी वित्र ज़ाया न थिए। इंशाअल्लाह अॻियो जेको असांजो बयानु थींदो इन वित्र जे हवाले सां असां गुफ़्तगू कंदासीं त वित्र जी घणी तइदाद आहे, घणियूं रकातूं आहिनि वित्र में, दलाइल सां इंशाअल्लाह उन ते ॻाल्हि कंदासीं। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे फ़राइज़ सां गॾु नवाफ़िल सुन्नतूं अदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाहि अलैहि तवक्कलतु व इलैहि उनीब।